असम्बली में मुखालिफ जगवान खुशी शाह जी हुकूमत इस वक्त तनकीद संदस्त बना है तो हुकूमत मशक के बेहतर बयान जो दूर बजाए रही है पर आबादगार कमंद रोडन से खड़ी बीठा है को पुछण वारो ना है पेट्रोलियम शयुनि ते पिण वाधू टैक्स उगाड़ी पई वञे ऐवान में हुकूमती नुमाइंदगी करण वारो भी कोई मौजूद ना है। सेनेट में रज़ा रबानी चयो है तो खुद मुख्तियार मुल्क हुजण बावजूद IMF डिक्टेट करे पियो तो सूबनि ऐं वफ़ाक़ में वसीला कीअं विरहाइजनि ब्यूरोक्रेसी पारां आइन जी तशरीह कई पई वञे खेनि अहिड़ा इख्तियार कंहिं ॾिनो आहे हू अहिड़नि इख्तियारनि जी सूबनि खे मुंतक़िली ख़िलाफ़ क़ुवतनि खे कमु कंदे ॾिसे पियो शर्म अचे पियो केतिरा ई बजट गुज़री विया ऐं NFC इख्तियारनि जे सूबे मुंतक़िली ख़िलाफ़ क़ुवतनि खे कमु कंदे ॾिसे पियो। सुप्रीम कोर्ट मेमो गेयर जे मरकज़ी किरदार हुसैन हक़ानी जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। FIA हुसैन हक़ानी जी वापसी लाइ रेड वारंट जारी करण बाबति ख़त इंटरपोल खे उभारे छॾियो। कराची जी एहतसाब अदालत इतलात खाते में करप्शन केस में ॿुधणी चर्चिल मेमन ऐं ॿियनि जवाबदारनि ते फर्ज़ जुर्म जवाबदारनि पारां ॾोह मञण खां इनकार अदालत शाह हैदर खे नोटिस जारी करे छॾिया ईंदड़ ॿुधणीअ ते तलब। अॻूणे सूबाई वज़ीर शर्जिल मेमन जो चवणु आहे त MQM सां संदन नज़रियाती इख़्तिलाफ़ ज़रूर आहे पर हू चाहिनि था MQM वारनि खे हाणे पाण में इतिहाद करणु घुरिजे। पीपल्स पार्टी कराची शहर जी ख़िदमत कंदी शहरनि लाइ हुननि खां बहितरीन ऑप्शन नाहे राव अनवार बाबति अदालत पंहिंजो कमु करे रही आहे। PP अॻवान डॉक्टर आसिम हुसैन MQM क़यादत खे PP में शमूलियत जी दावत ॾेई छॾी संदसि चवणु आहे त नेब ट्रांसफर सेल क़ाइमु कयो आहे जिते शाहिदनि खे धमकी ॾिनियूं वञनि थियूं संदसि ख़िलाफ़ जेतिरा बि शाहिद पेश थिया उन्हनि चयो त हुन इहे बयान नाहिनि ॾिना कराची जी बहितरी लाइ MQM अॻवान PP में शमूलियत कनि खेनि भलीकार चयो वेंदो। वज़ारत तरफ़ां शहर सिंध मलाखले जे 5 मरहले में मिप्रोखास डिवीजन जा मुक़ाबला गामा स्टेडियम में शुरू दंगल खां अॻु दुल्हन ऐं शरनाइन ते झुमरियूं शागिर्दनि जो वॾो अघु बि मुक़ाबला ॾिसण लाइ मैदान में पहुतल। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि स्कूलनि जी कारकर्दगी बाबति इजलास वॾे वज़ीर पारां तालीम खाते में 600 जूनियर उस्ताद भर्ती करण जो फ़ैसिलो उस्तादनि जी भर्ती मेरिट ते कई वञे ऐं इम्तिहान जो बयान बहितर बणायो वञे सैयद मुराद अली शाह जी हिदायत। सिंध हुकूमत वफ़ाक़ जियां जस्टिस एंड कमीशन चोण जो फ़ैसिलो करे वरितो सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन अंजार जो चवणु आहे त कमीशन कानूनी जाइज़ो वठंदी ऐं मौजूद ख़ामियुनि जी निशानदेही कंदी हुकूमत ऐं अदलिया में सरकार लाइ बि किरदार अदा कंदी व्याजखोर खे 10 साल कैद जी सज़ा ॾियण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। पाकिस्तान वालर कश्मीर में भारतीय फौज जी कैंप ते हमले जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया परॾेही खाते जे तर्जुमान डॉक्टर फैसल जो चवणु आहे त जात खां सवाइ पाकिस्तान खे बदनाम करण लाइ इल्ज़ाम लॻायो वियो अहिड़ा तरीक़ा दुनिया जो ध्यानु कश्मीर जे जारी ज़ुल्म तां हटाइण लाइ इस्तेमाल कया वञनि था। भारत इल्ज़ाम बढ़ण आदत बनाए छॾी आहे पाकिस्तान कंहिं बि अग्रह जो मुक़ाबिलो करण लाइ तयार आहे आलमी बरदारी भारत जे अहिड़नि क़दमनि जो नोटिस वठे उन सां उन्हनि खे ख़तरो थी सघे थो। मासूम निंगरी ज़ैनब क़त्ल केस जे कोट लखपत जेल अंदर ॿुधणी अदालत केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो छंछर विहारे जेल अंदर फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। मलीर में डेयरी फार्म एसोसिएशन खीर जो मुनासिब अघु न मिलण ख़िलाफ़ महज समेत रोड ते निकिरी आया ॻाल्हियूं नाकाम थियण बाद पुलिस जी लठबाजी ॻोड़ा आणींदड़ गैस जो इस्तेमाल ट्रैफिक जाम। बावड़ो वेझो ॻोठ खमीसो चाचड़ में हिक खानदान जा 6 घर भाती अखियुनि जे नूर खां महरूम सरहदीअ वारनि खे इलाज में मदद जी अपील। पाकिस्तान सुपर लीग जी 3 एडिशन में शरीक लाइ टीमूं दुबई पहुचण शुरू थी वयूं 22 फरवरी ते मुक़ाबला शुरू थींदा पाकिस्तान में मैचेस लाइ टिकटनि जो विकिरो बि शुरू।
ऐं शादी जरिए एहसास ऐं जज़्बे खे छुअंदड़ बेमिसाल शाइर मिर्ज़ा ग़ालिब खे विछड़े अॼु 149 साल गुज़री विया। खेसि शादी जरिए भेटा पेश कई पई वञे।